उस्ताद हक़ में हाँ वाह गुज़ार त चए थी दुनिया जी हर शइ इस्तेमालु करण सां पुराणी थी वेंदी आहे, हाँ पर उहा कहिड़ी शइ आहे जेका इस्तेमालु करण सां नई थी वेंदी आहे? जेतिरो इस्तेमालु कर ओतिरी नई थियो थी वञे। वाह सही वाह। दुनिया में उहा कहिड़ी शइ आहे इस्तेमालु करण सां पुराणी थींदी आहे, पर उहा कहिड़ी शइ आहे इस्तेमालु करण सां वरी नई थी वेंदी आहे। नई थियो थी वञे, नई सिर नई ताज़ा थियो थी वञे। वाह सही वाह। बिल्कुलु सही जवानी त कोन्हे बचे मता जवानी बि न आहे, माना ॼावल ॿार नओं थी वेंदो आहे वरी बचे। जवान थींदो आहे, अञा बचे। अञा बचे। मता हीअ हिकिड़ी नौजवान छोकिरी त कोन थो चवीं, उहा बि हिकिड़ी नौजवान वरी शादी खां पोइ वरी उहा बि जवान वरी पोइ वरी अॻिते पोइते थी वेंदी आहे। ॻाल्हि भली आहे पर अञा बचे। अञा बचे। बचे। दुनिया में शइ इस्तेमालु करण सां पुराणी थींदी आहे। हा साईं। कहिड़ी शइ आहे जेका नई थी वञे? नई थियो थी वञे। नई थी वञे। कपिड़ो पाइण साईं। साईं अञा बचे। जा मोटरसाइकिल जो टायर मटाइण। साईं बचे। जा गाॾी मिसाल पुराणी आहे वरी उनखे सर्विस ते आणे उनखे सर्विस कराए वरी सफ़ा जहिड़ो ज़ीरो थियो वञे। ॻाल्हि भली आहे पर अञा बचे। अञा बचे। हा साईं सुर मथियूं आहे सुणा। सुर मथियो आहे। वाह सही वाह। दुनिया जी कहिड़ी शइ आहे जेका पुराणी थिए थी वरी उहा शइ नई थिए थी। नई थिए थी। नई थी वञे। ॼमल ॿार बि कोन थो चवीं। न साईं बचे। पेट वारी औरत बि नथो चवीं। बचे। बचे। घोट त कोन थो चवीं, मथां घोट मिसाल पहिरें ॾींहुं 8 ॾींहंनि ताईं बिल्कुलु अहिड़ो हूंदो आहे जहिड़ो चवंदे त बसि सफ़ा नओं घोट आहे ॿियो नओं। वरी त पुराणो थिए थो न साईं। उहा बि मिश्रण करे थी पुराणो थिए पुराणो थिए थो न भाउ। हा वाक़ई पुराणो इहो बि थिए थो। वाह जो सुवाल सही खणी आया ॿियो। वाह वाह ॿियो वराए चओ साईं। चए थो दुनिया जी हर शइ पुराणी इस्तेमालु थियण सां थिए थी, पर उहा कहिड़ी शइ आहे जेतिरो इस्तेमालु कर ओतिरो नई नई थिए थी। ॾांटो त कोन्हे ॾांटो। साईं बचे उन जा बि ॾंदा घसनि था सुणा। हा उनजा बि ॾंदा घसी था वञनि। ॾंदा उनजा बि घसी था वरी वञनि। नवां था कढाइणा पवनि। नवां था मथां रिम त कोन थो चवीं, रिम बि नई थी वञे। साईं थी वञे पर नेठि वरी उहा बि ख़तमु थिए थी न। गाॾी जो ऑयल मोबिलिंग जेको गाॾी खे कारो तेल कढंदा आहियूं नओं पवंदो आहे। बचे। बचे। अञा बचे। हा साईं। मारे विधई ॿियो। वाह साईं वाह। दुनिया जी कहिड़ी शइ आहे इस्तेमालु करण सां ख़तमु थी वञे ऐं हीअ वरी नई थी थिए। नई थी थिए। न माना न्यू। न्यू बिल्कुलु साफ़। मथां ही साल जी त ॻाल्हि कोन पियो करीं। साईं साल त नओं थियो आहे पर अञा बि बचे। ॾींहुं राति। बचे। ॾींहुं राति बि कोन्हे। चंड तारो ॾिसण हाणे राति पइजी वई सिजु वियो वरी ॿिए ॾींहुं ॿियो सिजु आयो। इहा ॻाल्हि भली आहे पर ॻाल्हि बचे। बचे। ॾंदण त कोन थो चवीं ॾंद। साईं अञा ॻाल्हि बचे। अञा बचे। अञा बचे। ॾंद खे बुरुश टूट बुरुश करणु भली ॻाल्हि आहे पर बचे। सुबुह वारो नाश्तो करणु भला माण्हू नाश्तो करे थो वरी मिसाल ॿिए ॾींहुं वरी नओं ताज़ो फ्रेश। भली ॻाल्हि आहे पेट माण्हू भरे पर अञा ॻाल्हि बचे। ताज़ी मानी ताज़ो बोड़ त कोन थो चई मथां खाधे बचे। बचे साईं बचे। हलो वाह सही वाह। वाह सही वाह। दुनिया में इहा कहिड़ी शइ आहे? सिगरेट पीअण त कोन थो चवीं। साईं बचे। हिकिड़ो माण्हू उछले थो छॾे वरी नओं थो तयारु करे। भले तयारु कयो पर अञा कंपनी में बचे। वरी नओं बि ठहे थो। भले 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 पर अञा बचे साईं। भला रोज़ो निमाज़ को विज़ू कोन थो चवीं। वाह साईं वाह। वाह साईं वाह। विज़ू में वई ॻाल्हि बाबा। विज़ू में वई। हा साईं। वाह साईं वाह। साईं ॾिसो न। हा साईं। दुनिया जी हर शइ पाण इस्तेमालु कयूं था उहा पुराणी थियो थी वञे। पुराणी साईं थियो थी वञे वाक़ई। पर जॾहिं इंसान को कमकार ॾांहुं न थक बक लाहिण लाइ वेंझी सॼी तयारु थी विज़ू करे ईंदो आहे न त हू नओं फ्रेश थी वेंदो आहे। जेतिरा चकर हू वेंझी सॼी विज़ू कंदो ओतिरा चकर हू नओं ताज़ो थी थो वञे। मन गुनाहनि खां पाक थी वेंदो आहे। साफ़ थींदो आहे। केॾो बि गुनाह करे पर विज़ू कंदो त उहो सम्झो वरी नौजवान थी वियो। वरी धोपी वियो धोपी वियो पाक थी वियो। पाक थी वियो। तमामु लाजवाब सुखड़ी। दोस्तों ही वीडियो तव्हांखे सुठी लॻे त हिन वीडियो खे लाइक कमेंट ऐं हिन मुंहिंजे यूट्यूब चैनल हाकिम पाकिस्तान खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे लाज़मी प्रेस कंदा ऐं हिन वधीक हिन वीडियो जी राय तव्हां पंहिंजी कमेंट में ॾींदा। ओके सिंध सलामत। साथ सलामत। साथ सलामत।